उस्तादनि जे मुतालबे जे मंता लाइ एहतिजाज कयो पियो वञे। एहतिजाज में पेटर्न जी मर्कज़ी क़यादत अॻवान मौजूद आहिनि। अचो त सां ॻाल्हि ॿोल करियूं। प्राइमरी उस्ताद जा अहम जेके मसइला आहिनि जेके सालनि खां पेंडिंग में पियल हिकिड़ो त आहे प्राइमरी उस्ताद जो सर्विस स्ट्रक्चर। तव्हांखे ॿुधाईंदो लाइ त सिंध जा जेके बि खाता आहिनि उन सभिनी खे स्ट्रक्चर आहे, सर्विस स्ट्रक्चर आहे, पर प्राइमरी उस्ताद जो को बि सर्विस स्ट्रक्चर मुस्तक़बिल आहे ई कोन। उन खां पोइ इनिशियल अपार्टमेंट जेके उस्ताद भर्ती थियनि पाकिस्तानी सभिनी सूबनि उनखे रेगुलर करे छॾियो, बसि सिंध सूबे में उन्हनि उस्तादनि खे रेगुलर नथो कजे। पहिरियों दफ़ो वज़ीर तइलीम सिंध, सेक्रेटरी तइलीम सिंध सर्विस स्ट्रक्चर ऐं इनिशियल अपॉइंटमेंट जी समरी वज़ीर अला खे मोकिली आहे, फाइनेंस खाते खे मोकिलिया, पर उहो चवंदा असां त पैसा ई कोन। इहो वॾो ज़ुल्म आहे सिंध जे उस्ताद आहे। इन ज़ालमाने क़दम जे ख़िलाफ़ु सिंध जे उस्तादनि सां सिंध जी तइलीम जी तबाही जे ख़िलाफ़ु असां पूरी सिंध जा उस्ताद इंशाअल्लाह 10 फरवरी कराची में लख जे तइदाद में गॾिजी पंहिंजा मसइला जेसी असांखे मुतालबे जा नोटिफिकेशन न मिलंदा, जंहिं मुंहिंजे ॿिया बि असांजे हिकिड़ी सिंधी तइलीम खे तबाह करण जे लाइ हिकिड़ी SCR पॉलिसी ठाही वई आहे, लाइसेंस पॉलिसी ठाही वई आहे, कैंपस क्लस हब स्कूल ठाहिया आहिनि। ॼाणी वाणी सिंधी प्राइमरी उस्तादनि खे सिंधी तइलीम खे तबाह करण लाइ का बि हुकुम कसर न छॾे। असां चऊं था त अहिड़ा तजुर्बा न करियो, सिंधी प्राइमरी जा उस्ताद मसइला हल करियो। ऐं 72,000 जेके स्कूल में ॿार था जिन सां वाइदो था करियूं वज़ीर सां बिलावल भुट्टो सां, त सिंध जा उस्ताद तब्लीग करे 72,000 स्कूलनि में उहो ॿारनि असीं हाणे त शर्ती आहे त असांखे पंहिंजो मेडिकल अलाउंस ॾियो, असांखे हिते कार्ड ॾियो, असांजी सर्विस स्ट्रक्चर मंज़ूरु करियो, असांजी समरी मंज़ूरु करियो, जेका असांजा जायज़ मुतालबा मंज़ूरु करियो। ॿी सूरत में 10 फरवरी ते सॼी सिंध जा उस्ताद हज़ारे तइदाद में गॾी पंहिंजे मुतालबे जा तहत कंदा। उमेद आहियूं असांजे उस्तादनि मां छाजो हीउ असांजो बेसिकली हक़ आहे। प्राइमरी उस्ताद उहा शइ आहे जेका माना हिन खां बुनियाद खां वठी ॿारनि खे पको करे थी, ऐं जेके असांजा उस्ताद आहिनि उहे तमामु बहितरीनु माना पढ़ाइनि था। ऐं असांखे ॿियनि जेके बि डिपार्टमेंट आहिनि सिंध गवर्नमेंट जा उन्हनि में सर्विस स्ट्रक्चर बाक़ाइदा सां ॾिनो वञे थो। असांजो प्राइमरी उस्ताद ई उहे आहिनि जिन जो स्ट्रक्चर को बि कोन्हे, उनजो को बि फ्यूचर कोन्हे को। असीं चाहियूं था त असांजा जेके मुतालबा आहिनि मञिया वञनि, जंहिंमें सर्विस स्ट्रक्चर आहे। असांजो पहिरीं ग्रेड खां वठी 16 ग्रेड ते एंड आहे। छाजे लाइ? जॾहिं त ॿियनि डिपार्टमेंट में 20, 21, 22 ग्रेड ताईं माण्हू प्रमोशन थियनि था, डिपार्टमेंट में थियनि था। ऐं ॿियो मुतालबो असांजो आहे रेगुलराइज़ेशन। जॾहिं खां अपॉइंटमेंट थिए थी तॾहिं खां असांखे रेगुलर कयो वञे। जॾहिं त ॿिया सूबा जेके आहिनि से सभिनी हंधि माना रेगुलर कनि था, सिर्फ़ु सिंध गवर्नमेंट आहे जेका गवर्नमेंट रेगुलर कोन पई करे। असांखे फरवरी ते सॼी सिंध जा जेको आहे हज़ारे उस्ताद पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ कराची में गॾु थियणु जेको आहे न वञी रहिया आहिनि। असांजो जेको क़ाइद हाजी शफ़ी मोहम्मद सठो साहिब जी जेको आहे अॻुवाणी में सर्विस स्ट्रक्चर थी वियो, STR पॉलिसी ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं जेके शयूं आहिनि जेके उस्तादनि जे मथां मड़ियूं पियूं वञनि। ॾिसो त जेको आहे जीअं उस्ताद जी का पेंशन जी जेका ॻाल्हि आहे उहो ॾिसिजे त उहा बिल्कुलु उन तरीक़े जी जेका ठहे कोन पई। ॿियनि जेके ॿिया जेके अलाउंसिस ॾिसिजनि, मेडिकल अलाउंस ॾिसिजनि, जेके प्रोफेशनल अलाउंस ॾिसिजनि। उस्ताद सां एतिरो ज़ुल्म आहे सिंध जे उस्ताद सां जो हुनजो जेको प्रोफेशनल जेको अलाउंस मिले थो हुनखे 1000 रुपया, हुनजी प्रोफेशनल डिग्री वठण खां बाद में हुनजो अलाउंस हुनखे 1000 रुपया ॾिनो थो वञे। ऐं जेॾीमहिल प्रोफेशनल टैक्स कटण जी ॻाल्हि अचे थी त हुनखां 2000 रुपया टैक्स जेका न कटो थी करे ऐं जेका आहे न उस्ताद सां बेवाजिबी कई थी वञे। ऐं रखी उते पेश कया आहिनि चार्टर ऑफ डिमांड प्राइमरी तालीम जी उते उन्हनि ॾिनी आहे त वज़ीर आला सिंध छो जेको आहे असांजा मुतालबा रद्द पियो करे। बार बार फाइनेंस वारा खाते वारा चवनि था असां वटि पैसा कोन्हनि, जॾहिं त हुननि जी आया लाइ पैसा आहिनि। हुननि जे वज़ीरनि जी हींअर पघारूं वधियूं आहिनि ऐं प्राइमरी उस्ताद खे पघार वधाइण लाइ पैसा कोन्हनि। जेको एतिजाज आहे उहो बेसिकली उस्तादनि जो न बल्कि ओवरऑल जेके सिंध जा मुलाज़िम आहिनि ऐं जेको अॻेका जो एतिजाज आहे 10 फरवरी ते असीं उनजी बि हिमायत कयूं था। असां चाहियूं था त जेके आहिनि ओवरऑल सभिनी मुलाज़िमनि जा या लोअर स्टाफ जा जेके बि मुलाज़िम आहिनि उन्हनि सभिनी जा जेको आहे उहो एतिजाज मञिया वञनि। ऐं जेको आहे हींअर पेंशन में कटौती, इहे जेके